सुबुह सुबुह दा साईं गोठ में ईअं निंड में उथारे पोइ 100 ॿुधाईंदा। शरण को पाड़ेसरी अचे असांजे बारे में घटि वधि चई वञे। पाड़ेसरी वरी पोड़ियूं अहिड़ियूं खा मखा शइ पंहिंजो खुटने पोइ असांजे घर ईंदई। हाणे अदी न टिलूअ जे पुट जो ख़बर थी? टिलू जो पुट सऊदी में थी 1.5 लख टिलू जो पुट मोकिलींदो थी। अदी न वाजूअ जो ख़बर थी? वाजू इहो छोकिरो इहो वाजू 2 लख मोकिलींदो थी महीने जो सऊदी में। एसियूं बेड VIP अदी उते शहर में रहंदो आहे। हा साईं असांजो बि निंड हराम करे छॾियो हिन पोड़नि जे ताननि। टिलू जो पुट मोकिले थो, छजू मोकिले थो सभु। हे एसियूं थी असांजा। हे ॾिसे थो हे एसियूं थी। हे असांजो बेड थी वियो इहो फटड़ो। इहो बेड थी पोड़ियुनि जा ॾटा वठी असां बि निकिरी पियासीं। ख़ुदा जी शल पोड़ी तव्हांखे हिदायत थिए कंहिंखे मासूम खे ज़लील न कंदा कयो। बाक़ी वीडियो खे अॻिते घुतड़ी ॾेई छॾियो तव्हांजी महिरबानी थींदी। चैनल खे सब्सक्राइब बि कयो।